शांति। हाणे बाबा खे यादि था करूं, ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। सर्व शक्ति स्वरूप आहियां। मां आत्मा सदा पॉजिटिव सोचण वारी आहियां। सदा सभिनि खे उमंग उत्साह में लाइण वारी आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे सदा ई छा करणो, पंहिंजे जीवन में सदा ई पॉजिटिविटी मतिलबु सुठे वीचारनि जो बि स्टॉक रखिणो आहे। जीअं ई मन में नेगेटिव वीचार हलंदा आहिनि न, त असांखे छा करिणो आहे, अगरि असांजे मन में सिर्फ़ु उल्टा सुल्टा ई वीचार हलंदा त मथो भारी थी वेंदो आहे। जीअं कोई उल्टो वीचार आयो त हुनजी जॻह पॉजिटिव वीचार, मतिलबु चईंदा आहिनि न, पंहिंजे पाण सां ॻाल्हियूं करो। पंहिंजे पाण सां ॻाल्हियूं मतिलबु असां वटि त एतिरी शक्ति न आहे। असांखे ख़ुदि बाबा खे, भॻवान खे यादि करे मन में अगरि कोई वीचार अचे थो, है न, सम्झो अॼुकल्ह माण्हुनि जे घर में वीचार कंहिंजो हूंदो आहे, हिकु त मुंहिंजी नुंहुं हीअं थी करे, मुंहिंजी ससु हीअं थी करे, ॿार हीअं था करनि, खाइनि नथा, ॿियो माई हीअं थी करे, है न, ॿियो पत्नी चईंदी, ॾिसो पतियुनि जी शिकायत केॾी घटि थी वई आहे न। अॼुकल्ह पति सभु डिॼी करे वेठा आहिनि न। मुंहिंजो पति मारे थो, चिल्लाए थो, गारियूं ॾींदो आहे। इहे पहिरों जो ज़मानो हुयो। हाणे बि काथे ॾींदा हूंदा लेकिन मैक्सिमम न ॾींदा हूंदा, है न। छो जे हाणे अगरि पति गारियूं ॾे, मारे, उल्टो सुल्टो ॻाल्हाए, चए त माण्हू छा चईंदा, वो केस करे छॾंदी। माण्हू डिॼंदा आहिनि न, है न, माण्हू डिॼंदा आहिनि न, वो केस करे छॾंदा उन्हनि जे मथां। त बाबा असांखे चवनि था कि ॾिसो, हिन समय ईअं त न आहे भई हीअं थी करे, हीअ पति हीअं थो करे। हिन समय इहे ई आहे कि ज़ाल हीअं थी करे, पत्नी हीअं थी करे, नुंहुं हीअं थी करे। नुंहंनि खे ताक़त केरु ॾिए थो? गवर्नमेंट, है न। अॼुकल्ह जी छोरियुनि खे आहे न डपु न आहे कि वरी मूंखे कढी न छॾनि या वरी मूंखे डिवोर्स न ॾिए। वो ख़ुदि ई चईंदी, वटि मां डिवोर्स थी वटि मां वञा थी। न हुनखे ससुराल घर जो कुझु डपु आहे, न हुनखे पीअर घर जो कुझु डपु आहे। जीअं माण्हू चईंदा आहिनि न, भई ॿार खे माण्हू डिॼाए करे रखंदा आहिनि न कि ॾिस हीअं न कर, हीअं न कर। जेसि ताईं ॿारु सम्झे न, वॾो न थिए, त वीचारो डिॼी सहमी करे हलंदो। वरी मूंखे रोटी न ॾियनि, हीअ चीज़ न वठी ॾियनि, मम्मी डांटे न, मारे न। हीअं नुंहरुनि खे आहे हाणे डपु? बिल्कुलु बि न। 90% त न हूंदो, है न। हुननि खे 90% कोई डपु न आहे कि किथे मूंखे वरी ससु कुझु चए न, पति कुझु चए न, वरी मूंखे डिवोर्स न ॾेई छॾनि, वरी मूंखे कढी न छॾनि, वरी मूंखे हिसो न ॾियनि। हिसो त वैसे पहिरियों, हाणे त मिलंदो ई आहे। हाणे त शेर थी वियूं आहिनि, है न। लेकिन इहे पंहिंजी
पंहिंजी शक्ति खे उल्टो यूज़ थी करनि। जीअं गवर्नमेंट एॾी सारी स्कीमियूं कढी अथई न फीमेल जे लाइ, कोई संस्कारी हूंदी न, हाणे केरु ॿुधाए गवर्नमेंट खे। ॾिसो अॼुकल्ह भाई अॻियां निकिरी विया आहिनि, भाई त बि अॻियां निकिरी विया आहिनि, त बि सुधरी विया आहिनि, लेकिन मायूं दिन प्रतिदिन जेतिरो माण्हू चए थो कि मायूं उन्नति खे प्राप्त थी करनि, ओतिरो मायूं जी जेकी इमेज आहे न, जेकी उहा पंहिंजी शक्ति आहे न, उहो ग़लति यूज़ थी करे, है न। अॼु ॾिसो भाई वरी बि, भाई खे छा आहे कि कमाइणो आहे, उनखे उहो डप सां कमाईंदो, सुठी रीति हलंदो, कमाए करे पंहिंजे जीवन में अॻियां वधंदो आहे। लेकिन अॼुकल्ह मायुनि जो कमु छा आहे, सभु घर खे ठाहे करे हले, सहन शक्ति सां हले, ॿारनि खे सुठो संभाले, त उहो इहे कमु करनि नथियूं। उहो चवनि थियूं असां बि नौकिरी धंधो करूं, इहे करूं, त उहो जेतिरो बि हुन फील्ड में अॻियां वधणु चाहींदियूं, त बि उन्हनि हिकु माई कहिड़ी सुठी लॻंदी, है न। हिकु माई कहिड़ी सुठी लॻंदी, जेको सहनशील हुजे, जो ठाहे करे हले सभु पंहिंजे जीवन में। सभु म्यूट बटन दबाए छॾिजो, है न, उहो ई सुठी लॻंदी न। त अॼुकल्ह माण्हू जे दिमाग़ में फालतू वीचार कंहिंजा आहिनि, नुंहरुनि जा ज़्यादा आहिनि, है न। अॼुकल्ह नुंहरुनि सां मैक्सिमम माण्हू परेशान आहे, पत्नियुनि सां परेशान आहे, ऐं पीअर घर वारा माउ पीउ बि पोइ धीअ जी शादी करे परेशान थी वेंदा आहिनि। त इहा हर हिकु छोरी खे सम्झणो खपे, है न, कि असांजो जो कमु आहे उहो असांखे करिणो ई आहे। असां चिल्लाए करे, डिॼाए करे केसि ताईं माण्हुनि खे विहारंदासीं। तव्हां चिल्लाए करे, डिॼाए करे विहारंदव बि, पर तव्हांजे जीवन में सुख थोरी ईंदो, ख़ुशी थोरी ईंदी न। अॼु अगरि हिकु नुंहुं घर में चिल्लाए करे, गुस्सो करे, सभिनि खे दबाए करे वेठी आहे, सभु डिॼनि था न, वरी केस न करे छॾे, वरी हली वेंदी त केस कंदी, ॿियो ॿार थी वियो त ॿियो ई प्रॉब्लम। त सभिनि जे मन में आहे न, मैक्सिमम माण्हुनि जे मन में इहा वीचार ॾाढा आहिनि। नुंहरुनि सां माण्हू ॾाढो परेशान आहे, है न। त हिन में छा करूं, हाणे असां फालतू सोचे ई परेशान थी वञूं। हिकु ज़ालुनि सां परेशान, ॿियो नुंहरुनि सां परेशान, पोइ ॿार माउ सां परेशान, है न। चवंदा आहिनि माउ त भॻवान जो रूप हूंदी आहे। अॼुकल्ह जी माउरूं थोरी भॻवान जो रूप आहिनि, न। अॼुकल्ह शेर थी वियूं आहिनि, पर हीअ सुठी ॻाल्हियुनि में शेर थिए त सुठो आहे, पर फालतू ॻाल्हियुनि में शेर थिए त सुठो थोरी आहे। त इन करे बाबा असांखे चवनि था कि कॾहिं बि आहे न, जीवन में पंहिंजी ग़लती खे एक्सेप्ट करो। हीअं न असां त ग़लति आहियूं, असां ॿियनि ते चिल्लाए करे उन्हनि खे चुप करायूं, है न। केसि ताईं अगरि असां ॿियनि ते चिल्लाए करे उन्हनि खे चुप बि कराए छॾियो त तव्हांजे जीवन में त कोई मज़ो न आहे, तव्हांजे जीवन में त कोई सुख शांती न आहे, ख़ुशी न आहे, है न। त कॾहिं बि इहे चिल्लाए करे पंहिंजी ग़लती छुपाइण, पंहिंजी ग़लती छुपाए करे ॿियनि जी ग़लती खे साम्हूं करणु, है न। त इहे सभु असांखे न करिणो खपे। अॼु असां ॿार खे झटि चऊं था कि तूं अञा ईअं नथो करे, ईअं नथो करे, पर हेॾा साल शादी खां पोइ बि अॼु हिकु नुंहं खे अगरि घरु संभालणु नथो अचे त छा कमु कयो अथई, न। घर खे साफ़ु सुथिरो करणु नथो अचे त छा कमु कयो आहे। त पहिरियों असांखे ख़ुदि खे बि त सिखणो खपे न कि भई मां पंहिंजे जीवन में छा कयो आहे। मां ॿारनि खे त झटि थी चवां, अञा त उहो नंढो आहे, अञा त उहो नंढो आहे। त इन करे बाबा चवनि था कि ॾिसो, मन में जेका बि वीचार ईंदा आहिनि न फालतू, उन जी जॻह कुझु सुठा वीचार बि दिमाग़ में रखो, त छा थींदो। मन अगरि वीचार कंदो न, ॾिस सुबुह थियो आहे फ़ोननि ते लॻल आहे, सॼो ॾींहुं फ़ोन ते ॻाल्हाइण सां छा थींदो आहे, फ़ोन ते ॻाल्हाइण वारे माण्हू खे
पंहिंजे घर जा माण्हू, पंहिंजो घर, पंहिंजो जीवन सुठो ई न लॻंदो आहे। छो जी उन्हनि खे उहे ई ॻाल्हियूं, उहे ई माण्हू सुठा लॻंदा आहिनि, उन्हनि जी ई जीवन सुठो लॻंदो आहे। त अगरि असांखे वीचार अचनि था भई सुबुह खां ई ॾिसंदा उथी या सनानु करे फ़ोननि ते पोइ ईअं ई, त हिन जे लाइ असां छा पॉज़िटिव सोचूं? भई असांखे उहो न सोचणो आहे, भई असांखे लेकिन वीचार अचे थो, लेकिन असांखे उहो वीचार न करिणो आहे। इन जे बदिले असां छा पॉज़िटिव वीचार करूं? भलो थिएसि, हिन जो सुधरी वञे जल्दी, न इहो बि पंहिंजो जीवन सुठी रीति जिए, सुधरी वञे। ॿियो छा वीचार करे सघंदा आहियूं? ठीकु थी वेंदी। जेतिरी बार वीचार अचे, कॾहिं कॾहिं न कोई माण्हू तव्हांखे चिड़ाइण लाइ बि ईअं कंदो, तव्हांखे डिस्टर्ब करण लाइ बि ईअं कंदो। भई सम्झो अगरि कंहिंजी नुंहुं, कंहिंजा ॿार सेम रोज़ु ग़लती करनि था न, त कॾहिं कॾहिं उहे तव्हांखे चिड़ाइण लाइ बि कंदा आहिनि, तव्हांखे गुस्सो ॾियाराइण लाइ बि कंदा आहिनि, तव्हांखे डिस्टर्ब करण लाइ बि कंदा आहिनि। लेकिन असांखे छा चइणो आहे न, सुधरी वेंदी, सुधरी वेंदी, सुधरी वेंदी, सुधरी वेंदी, सुधरी वेंदो, ऐं पंहिंजे कम में लॻंदा रहो। न त छा थींदो आहे कि अगरि असां ॿियनि जे बारे में सोचंदा रहंदा आहियूं न, त असां ख़ुदि जे जीवन में ॾाढी गड़बड़ी थी वेंदी आहे। असां सभु ख़ुदि कमु कंदे कंदे ॾाढो डिस्टर्ब, छो छा थींदो आहे, जीअं असांजा हथ पेर हलंदा आहिनि न, भई जीअं कमु करो हुन हिसाब सां पेर बि हलणा खपनि, हथ बि हलणो खपे। लेकिन अगरि असांजो मन बुद्धि साथ न हलंदा न, ॿई पहिया, हिकु मन हिकु पहियो आहे, बुद्धि हिकु पहियो आहे, है न। असांजे कन में आवाज़ूं अचनि थियूं, नुंहुं फ़ोन ते कंहिंसां ॻाल्हाए थी, असां वेही रोटी था ठाहियूं, त असांजे मन में वीचार ईंदो, अरे ॾिस वरी फ़ोन ते ॻाल्हाए थी, कुझु कमु नथी करे, ईअं थी करे। त असांजो मन में उहो वीचार, दिमाग़ सॼो नुंहुं वटि हूंदो, अलाए कंहिंसां सॼो ॾींहुं फ़ोननि ते ॻाल्हाए थी, ईअं थी करे। त ॿुधाए असां रोटी में कॾहिं लूणु ज़्यादा पइजी वञे, छो जी असांजो दिमाग़ होॾे हुयो, कॾहिं मिर्च ज़्यादा पइजी वञे, है न, छो जी असांजो दिमाग़ होॾे हली वियो। त हिन करे पोइ छा थींदो आहे, असांजी रोटी ख़राबु थी वेंदी आहे। पोइ माण्हू चई छा रोटी ठाती थी, एॾो लूणु, एॾी मिर्च, एॾो गिहु विझी छॾियो अथई, छो जो दिमाग़ असांजो ॿियो काॾे हुयो, मन में ॿियो कोई वीचार हुयो, है न। त कॾहिं बि असांखे कोई बि कमु करूं था न, हुन समय असांजो मन परमात्मा सां गॾियलु रहे, बुद्धि बि भॻवान सां, पोइ कमु करूं। चईंदे न, हथु काड़े दिलि यार ॾे। ॿियो कंहिंजो बि वीचार अचे थो न, चओ सभु ठीकु थी वेंदो बसि, ऐं पंहिंजो कमु कंदा हलो। न त छा थींदो आहे, सॼो ॾींहुं सम्झो कंहिंजी नुंहुं फ़ोननि ते ॻाल्हाईंदी रहंदी आहे, त हुनजी सस जो त छा ई हाल थींदो हूंदो वीचारी जो। पुटु त चलो ॿाहिरि हली वियो, लेकिन सस त ॾिसंदी हूंदी न, सॼो ॾींहुं उहो ई वीचार, है न। और नुंहुं जी छा हालत हूंदी, उहो बि पंहिंजो जीवन सुठी रीति नथी जी सघे। त हाणे हिन जो इलाजु छा आहे? अॼुकल्ह माण्हुनि खे ज़्यादा चयो त हली था वञनि या मरी था वञनि, वरी कुझु चओ वरी बुरो लॻे, वरी अगरि कुझु ग़लति कमु करे छॾे त ॿियो नुक़सानु थी वेंदो, है न। त अहिड़े केस में न असांखे जेतिरो थी सघे न, मन ऐं मुख खे शांति करे रखो। अहिड़े केस में न, अहिड़े माण्हुनि सां कीअं असांखे उन्हनि खे हैंडल करिणो आहे, ताकी उन्हनि जो घर बि न बिगड़े, उहो कुझु ग़लति कम बि न करे, ऐं उन्हनि जो जीवन बि ठही वञे, है न। अहिड़े माण्हू खे छॾे ॾियो, ॿियो ई हुनखे रोटी ठाहे ॾियो हथ में। भई कॾहिं त ॾिसो, अॼु छोरे खे त माण्हू झटि था चवनि कमाई, कुझु त कमु कर। अॼुकल्ह जी छोरियुनि जो छा हाल आहे, न, उन्हनि खे चओ कुझु त कमु कर, वेठे थोरी खाईंदी, त चईंदी ॾिस मूंखे ईअं थी चए। इहे बि न चई सघंदा आहियूं अॼु। भई माउ पीउ त चई सघंदा ॿार खे,
सभु तोखे वेठे ॾियूं, तूं कुझु न कंदे, ऐं ससु चए त ईअं नुंहं खे त चईंदी अरे मूंखे ईअं थी चए। त मतिलबु मेंटालिटी असांखे एतिरो बि असांखे छोरनि खे फ्री न छॾिणो आहे, न आहे छोरनि खे कि उहो पंहिंजी ज़िमेवारी न सम्झी सघनि। एतिरो बि छोरनि खे लाड प्यार सां न पालो आहे, भई लाडली आहे लाडली आहे, छोरियूं लाडली आहिनि, लाडली लाडली चई करे माण्हुनि मतिलबु उहो उन्हनि जो जीवन केॾो ख़राबु आहे न त उहा शादी खां पहिरियों कुझु ठीकु रीति करे थी सघनि, न शादी खां पोइ। उन जे कारण घर केॾा ख़राबु था थियनि न। घर में अॼु ॾिसो हिकु छोरी शादी करे अची वञे न, अगरि ठीकु नेचर जी हूंदी त ठीकु आहे, न त पंहिंजे पति खे सभिनि खां ई अलॻि कराए छॾंदी आहे। हिकु छोरी पंहिंजे घर में वेही पंहिंजी माउ पीउ सभिनि सां भेणनि सां ॻाल्हाईंदी रहे, छोरो ईअं ॻाल्हाए सघंदो आहे? हा, छोरो अगरि पंहिंजी भेण सां पंहिंजी माउ सां फ़ोननि ते ॻाल्हाए करे त छोरी जो मुंहुं कीअं थी वेंदो आहे? त इहे असांखे पहिरियों खां ई सोचणो सम्झणो खपे, है न। छो जो हिननि सां छा थींदो आहे कि ये जो डिप्रेशन जी बीमारी आहे, ये जो सुसाइड जी बीमारियूं आहिनि, आए दिन छोरा सुसाइड था करनि ज़ाल खां परेशान थी करे, आए दिन ज़ाल पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी नथी सम्झे त ग़लति कमु करे थी वठे, पोइ पुठियां ॿार केॾो परेशान था थियनि। त सिर्फ़ु जीवन ईअं ई न आहे हा भई ठीकु आहे हलो हलो हलो, लेकिन हर ॻाल्हि खे असांखे पंहिंजी हर रिस्पॉन्सिबिलिटी खे सोचे सम्झी करे हलणो खपे न। पंहिंजे जीवन में सदा हर ॻाल्हि खे सोचे सम्झी, ऐं ॾिसो व्यर्थ ॻाल्हियूं केॾी मन में ईंदियूं आहिनि, भई करण वारे जे मन में अहिड़ी न अचनि, लेकिन साम्हूं ॾिसण वारो त हुनजो त मथो ई भारी थी वञे। ऐं उहा अगरि भॻवान सां बि न जुड़ियल हुजे, ज्ञान व्यान में बि न वञे, त उन सस जो त छा हाल थींदो हूंदो घर में वेही करे, न मथो ख़राबु थी वेंदो आहे। त अहिड़े केस में असांखे छा असां सुठो सोचूं कि नुंहं कमु बि न करे, भले फ़ोननि ते बि ॻाल्हाईंदी रहे, भले ईअं रहे बि, त बि असांखे हुन जे लाइ कोई वीचार न अचे। चल ठीकु आहे, चल वीचारी खे रोटी त ॾेसि खाए, चल फ़ोननि ते ॻाल्हाए थी न, चल वेठी त आहे, वटि ॾेसि वीचारी खे रोटी ॾेसि, है न। वैसे बि कंहिंखे रोटी खाराईंदव त सुठी ॻाल्हि आहे न, भले फ़ोननि ते ॻाल्हाईंदी रहे, कुझु बि कंदी रहे, हले रोटी ॾेसि कपिड़ा ॾेसि, पैसा ॾेसि कपिड़ा वठी ईंदी। त हीअं ई वीचारी करे ई उनखे रखो, फालतू डिवोर्स करे करे हली वञे, किथे सुसाइड करे छॾे, ज़्यादा चओ त किथे चिक चिक कंदी रहे, वठि तूं खा वीचारी। जीअं न कंहिंजी धीअरूं बि हूंदियूं आहिनि न, कि हूंदियूं आहिनि भई घर में कमु आदि न कंदी रहंदियूं आहिनि, वेठियूं हूंदियूं आहिनि, उन्हनि खे सभु हथ में, भले मां त 3-4 ॿुधाए करे रोटी ॾींदी हथ में, लेकिन नुंहं ईअं वेठी हुजे त ससु ॾे ईअं चिल्लाए करे रोटी, वठि कमु त करे नथी सॼो ॾींहुं वेठी आहे, वठि खा, पोइ प्लेट ई फिटी करे छॾे। लेकिन धीअ खे त चलो एतिरो बि माण्हू चई सघंदो, वठि रोटी खा, कमु त करे नथी, उहो चवंदी हल ठीकु आहे मम्मी ॾेई त वञे थी। कोई ॿार हूंदो आहे जंहिंखे थोरो बुरो लॻी वञे, सम्झे बि न कमु नथी करां, न त चलो ठीकु आहे, जहिड़ो माण्हू जहिड़ो आहे, चलो घर में रहे थी न, वठि फ़ोन ते ॻाल्हाए वेही, वठि कॾहिं त दिमाग़ में खुलंदो न उन माण्हुनि जी। त हीअं करे चाहे धीअरूं आहिनि, चाहे पुट आहिनि, चाहे नुंहरियूं आहिनि, चाहे कोई बि है न, अॼुकल्ह ईअं सोचो चलो असां माण्हू वैसे बि कोई कंहिंखे अगरि असांखे कुझु ॾियणो हूंदो आहे त चल ठीकु आहे, हिन जे लाइ बि रोटी ॾेसि वीचारी खे, खाए वेठी हुजे, भले वेठी त आहे कम से कम। त हीअं करे असांखे कुझु बि पॉज़िटिव सोचो कि हाणे ॾिसो असां ईअं सोचो, सम्झो कंहिंजी नुंहं कमु बि नथी करे, फ़ोननि ते ॻाल्हाए थी, रहे थी, पति खे बि नथी संभाले, वेठी आहे बसि ईअं ई पंहिंजी माउरनि भेणनि सां, पंहिंजी संबंधियुनि सां फ़ोननि ते ॻाल्हाए थी, ख़ुशि त आहे कम से कम, है न। घर में ॿियनि जे लाइ रोटी ठहे थी, चल हिनखे बि ॾेसि वीचारी खे, वठि खा।
हीअं अगरि सोचूं त असांखे मन में वीचार ईंदा, न ईंदा न, शांति थी वियो न मन। ऐं हीअं असां सोचूं कि कम बि नथी करे, उहा बि नथी करे, वेठी आहे अलाए छा थी करे, ऐं हुनखे असां चिल्लायूं विड़ूं, वरी उहो पंहिंजे पति सां विड़े, पंहिंजे ॿारनि खे मारे, वरी कलेश थिए, वरी घर मां हली वञे, वरी सुसाइड करे छॾे, त केॾी वॾी ॻाल्हि थी वेंदी। हल ठीकु आहे, वीचारी खे ॾेसि रोटी ॾेसि, खाए वञी, न त कमरे में बि ॾेसि, ॾिसी ठातो आहे इहे खा, बसि थी वियो कमु, शांति थी वई न मन। ईअं ई चाहे तव्हांजी धीअरियूं आहिनि, पुट आहिनि, कुझु कमु नथा करनि, वेठा आहिनि, टीवी था ॾिसनि, चल ठीकु आहे, कोई ॻाल्हि कोन्हे, वठि खा। गाॾी हलाए करे तव्हांखे हेॾे होॾे त वठी वेंदा आहिनि, उहो त सुख ॾींदा हूंदा न, गाॾी हलाइण त सभिनि जो शौक़ु आहे, है न। किथे कॾहिं तव्हां वञो, ईअं करो, त किथे कुझु त मदद कंदा न, त ईअं बि वेठा हुजनि। जीअं न ॾिसो, कोई पेड़ हूंदो आहे जो 12 महीना फल ॾींदो आहे, कोई पेड़ हूंदो आहे जो साल में बसि 1 महीनो 2 महीना फल ॾींदो, है न, फल या फूल, बाक़ी समय बसि ईअं ई आहे। त हुनखे पाणी न विझंदा न। हाणे जीअं ॾाढा सारा पेड़ हूंदा आहिनि जो कि कुझु फल न ॾींदा आहिनि, कुझु फ्रूट न ॾींदा आहिनि, लेकिन चलो हरियाली त ॾींदा आहिनि, ऑक्सीजन त ॾींदा आहिनि। चलो घर में हिकु पौधो या ॿाहिरि सड़क ते हिकु अगरि वॾो पेड़ हुजे जो कोई कम जो न आहे, कॾहिं धूप आहे त हुनजे हेठां वञी करे छांव ते बीह त सघंदा आहियूं। ईअं त असां न चई सघंदा आहियूं न कि पेड़ के कम जो न आहे, हिते कटो। अहिड़ा ॾाढा पेड़ आहिनि न। हाणे कुता जो आहिनि, तव्हां ॾिसो, कुता कंहिं कम जा आहिनि ॿुधायो? सड़क ते जेका कुता घुमनि था, चलो घर में त माण्हू सोचदो रखवाली कंदो आहे, है न, लेकिन सड़क ते एॾा कुता घुमनि था, कहिड़े कम जा आहिनि कम जा। माण्हुनि खे कॾहिं चक बि पाए छॾियो, त बि माण्हू सोचदो न, चलो ठीकु आहे त वीचारी खे रोटी त ॾेसि, भले उहो वेठो घुमंदो, राति जो वेही भौंकदो, रोईंदो, चिल्लाईंदो, त बि माण्हू सड़क वारे कुतनि खे किथे अलॻि न रखी भेजदा न आहिनि, ॿियो हुनखे रोटी खाराईंदा आहिनि। छा फ़ाइदो ॿुधायो? सड़क वारे कुतनि खे रोटी खाराइण ॾिसो छा थींदो? तव्हांजी कॉलोनी जी रक्षा कंदा बि कॾहिं थी बि सघंदो आहे न। कोई ग़लति व्यक्ति अची हुनखे चक बि पाईंदा त उहो भॼी वेंदो या कुतनि सां डिॼी करे हली वेंदो, कॾहिं न त वॉचमैन हूंदो ई आहे। अच्छा, इहे पक्षी के कम जा आहिनि, कबूतर आदि, है न, बसि शोभा आहे। हा भई ठीकु आहे, माण्हू सोचंदा आहिनि हा भई हिननि खे दाणो ॾे, सुठो लॻंदो आहे। ईअं ई सोचियो, अगरि तव्हां पंहिंजे घर मां माण्हुनि सां परेशान आहियो न, कोई ॿार पढ़े बि नथो, कम बि नथो करे, वेठो आहे, या तव्हांजी नुंहुं आहे कुझु कम बि नथी करे, वेठी आहे, फ़ोननि ते ॻाल्हाए थी, त तव्हां हुनखे लाइ इहे ई सोचो, चल ठीकु आहे, वेठी आहे न, वेठी हुजनि ॾिस, नथी करे त न करे वञे, शांति थी वियो न मन। न त ज़्यादा चिक कंदासीं त चईंदी मूंखे न रहणो आहे, वरी हुनजे लाइ अलॻि घर, वरी ज़्यादा चिक कंदासीं त चईंदी तव्हांजे पुट खे अलॻि करे छॾंदी, पोइ तव्हांजे पुट खे अलॻि करे बि हुनखे कुझु रोटी न ॾे, है न, हुनजे ॿार खे सुठी रीति न पाले, उहो टेंशन। तंहिंखां सुठो त तव्हांजो पुटु, तव्हांजो ॿार त साम्हूं वेठो आहे न, है न, भले उहो वेठी हुजे कमरे में, फ़ोननि ते ॻाल्हाईंदी हुजे, तव्हांजा पोतरा दोतरा, तव्हांजा पुट त आहिनि, उन्हनि खे खारायो, जेसिताईं खाराए सघंदा आहियो, पालो न। त हीअं ई असां सोचे करे न, ॾाढो पॉज़िटिव सोचे करे, हुन इंसान जे लाइ बि पॉज़िटिव सोचे करे पंहिंजे मन खे बि शांति करो ऐं हुनखे बि शुभ भावना ॾियो, है न। जीअं कंहिंजी धीअ, सम्झो अगरि कंहिंजी धीअ सॼो ॾींहुं फ़ोननि ते ॻाल्हाईंदी रहे, त बि मां त सोचदी न, सुधरी वेंदी, कोई ॻाल्हि कोन्हे, हुनजे लाइ सभु कुझु कंदी। ईअं अॼुकल्ह जी नुंहरियूं बि आहिनि, वीचारी, हुननि जी ग़लती न आहे, छो जो बचपन खां ई हुननि कुझु सिखियो ई न आहे, घर में लड़ाई झगड़ा ॾिठा आहिनि, माउ पीउ चईंदा पढ़ाई कर, ट्यूशन कर, हीअ वञ, ॾिस उहो केॾो पढ़े थी, हाणे हुननि कुझु सिखियो ई न आहे। त बाबा असांखे चवनि था
कि ईअं पंहिंजे जीवन में आहे न त बाबा असांखे चवनि था कि ईअं ई पंहिंजे जीवन में सदा यादि रखो कि असांखे छा करिणो आहे, सभिनि जे लाइ ई सुठो सोचणो आहे। पॉज़िटिव सोच रखी करे जीवन में ख़ुदि बि अॻियां वधंदा रहो, ॿियनि खे बि वधाईंदा रहो। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे संपन्नता द्वारा सदा संतुष्टता जो अनुभव करण वारा संपत्तिवान ठहो। बाबा चवनि था जीवन में असांखे आत्मा जी संपत्ति छा आहे? ज्ञान गुण शक्तियूं। आत्मा जी संपत्ति आहे ज्ञान गुण शक्तियूं। त जीअं आत्मा वटि ये ज्ञान गुण शक्तियुनि सां संपन्न आहे न जो आत्मा, वो सदा संतुष्ट रहंदी आहे। हुन वटि अप्राप्ति जी कोई नाम निशान न हूंदो आहे। मतिलबु सदा इच्छा हद जी इच्छाउनि जी अविद्या वारी, सदा प्राप्ति स्वरूप, है न। उहा सदा ही दाता वारी, दातापन हूंदो हुन में, मांगदी न हूंदी कंहिंसां, है न। सदा सुख शांति में रहे, कॾहिं बि कहिड़े बि कारण सां हुन जी शांति भंग न थींदी आहे, सदा सुख शांति में। त बाबा चवनि था ईअं ई जॾहिं असांजी आत्मा सर्व ज्ञान गुण शक्तियुनि सां संपन्न हूंदी आहे, तॾहिं असां आत्मा जे सदा स्व सर्व सां संतुष्ट रहंदासीं, सदा हद जी इच्छाउनि सां मुक्त रहंदासीं, सदा सर्व प्राप्ति संपन्न ठहींदासीं, सदा ही दाता ठही ॿियनि खे ॾींदा रहंदासीं, मांगदासीं न, सदा ही अखंड सुख शांति में जीवन जींदासीं। त अगरि असांजी आत्मा ज्ञान गुण शक्तियुनि सां संपन्न आहे त उन्हनि जी शांति कोई खंडित न करे सघंदो आहे, न। उन्हनि जी शांति कोई खंडित न करे सघंदो आहे। स्लोगन आहे ज्ञान नेत्र सां टई काल ऐं टई लोकनि खे ॼाणण वारा मास्टर नॉलेजफुल ठहो। पंहिंजे ज्ञान जे नेत्र सां, है न, पंहिंजे ज्ञान जे नेत्र सां टिनी कालनि ऐं टिनी लोकनि खे ॼाणण वारा मास्टर नॉलेजफुल हूंदा आहिनि। अर्थात जे असांजी बुद्धि में सम्झ अची वेंदी आहे मां आत्मा आहियां, परमात्मा जी संतान, मां परम धाम में रहण वारी आहियां, ये साकार लोक आहे, पोइ सूक्ष्म लोक, पोइ निराकारी लोक, ऐं सृष्टि चक्कर हीअं सत्य त्रेता द्वापर कलयुग हीअं चक्कर काटंदो आहे, तॾहिं असां समझदार कहलाईंदासीं। समझदार मतिलबु इहे न असांखे थोरी बहुत दुनिया जी नॉलेज आहे, इहे ॾाढो समझदार आहे। समझदार व्यक्ति उहो हूंदो आहे जंहिंखे पतो हुजे कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे, ऐं हिन सृष्टि ते साकार लोक, पोइ अव्यक्त लोक, पोइ निराकारी लोक, ऐं इहे सृष्टि ते इहे 4 युग, सत्य त्रेता द्वापर कलयुग, इहे सृष्टि ते इहे 4 युग फिरदा ई रहंदा आहिनि, तॾहिं असां समझदार कहलाईंदासीं। छा ओम शांति। बाबा खे यादि करो।